खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया। गुलाम मुस्तफ़ा जुनेजा जी रिपोर्ट मुताबिक़ दौलतपुर सफ़न में हर पासे जे केतिरनि ई इलाइक़नि में सक़ाफ़ती ॾियारा मल्हाइण जो सिलसिलो हलंदड़ आहे। दौलतपुर समेत आसपास जे इलाइक़नि में सक़ाफ़ती ॾियारा जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। सिंधी मीडिया जे सॾ ते दौलतपुर सफ़न वेझो ॻोठ सोनो सियाल में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ सिंध आयत फाउंडेशन पब्लिक एलिमेंट्री स्कूल में सिंधी सक़ाफ़ती ऐं ॿारनि में तालीम उजागर लाइ जागरता जो प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंजो महिमान ख़ासि नवाब शाह सिंध एजुकेशन फाउंडेशन असिस्टेंट डायरेक्टर इमाम बख्श आरेसर सां गॾु ॻोठ जे नेकबर्दन ऑपरेटर नवाब वली मोहम्मद, सिंध एजुकेशन फाउंडेशन स्कूल गुलशेर सोलंकी, शान पब्लिक एलिमेंट्री प्राइवेट स्कूल चंगुल सेतो जे हेडमास्टर जाहिद हुसैन राहो, राजा राहो, सहाफ़ी फारूक जुनेजो, तालिब हुसैन ख़ासि कली, न्याज़ जोखियो, शाहबाज सोलंकी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई आहे। प्रोग्राम जी शुरूआत कलाम पाक सां थी। तक़रीरुनि सां गॾु ॿारनि टेबलोज़, रक़्स ऐं तालीम जी सम्झाणीअ लाइ मकाला पिणु पेश कया। प्रोग्राम में आयल महिमाननि खे प्रोग्राम जे मेज़बान स्कूल ऑपरेटर अरशद अली राहो ऐं आबिद हुसैन राहो पारां आयल महिमाननि खे बहितरीन नमूने भलीकार कंदे खेसि सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना।